माण्हू जे अंदर में ख़्याल पवंदा आहिनि, कॾहिं सुठा ख़्याल ईंदा आहिनि, कॾहिं ख़राब ख़्याल ईंदा आहिनि। ख़राब ख़्याल वरी कॾहिं कॾहिं अहिड़ा ख़तरनाक ईंदा आहिनि जो ज़ाहिर करण माण्हू मरी पवे पर ज़बान ते न आणे, अहिड़ा ख़्याल अंदर में ईंदा आहिनि। हर कंहिंखे न, कन माण्हुनि खे। इन्हनि ख़्यालनि खे शरीयत में सॾिबो आहे विसवसो या वहम। वहम ऐं विसवसे में कुझु फ़र्क़ु आहे, पर उमूमी तरह माण्हू वहम विसवसो हिकिड़ी शइ सम्झंदा आहिनि। कॾहिं कॾहिं विसवसा माण्हू जे मामलात में पवंदा, ज़ाल जे बारे में, पुटनि जे बारे में, नूंहं जे बारे में, पंहिंजे घर भातियुनि जे बारे में विसवसा पवंदा, कॾहिं पीर मुर्शिद जे बारे में पवंदा, कॾहिं नबी सोणे जे बारे में विसवसा पवंदा, कॾहिं ख़ुदि अल्लाह जे बारे में विसवसा पवंदा आहिनि। सम्झो था? इहे विसवसा कॾहिं कॾहिं ईअं पवंदा, भला हिनखे ज़मीन खे कंहिं ठाहियो? अलाह ठाहियो। भला अलाह खे कंहिं ठाहियो? अलाह खे कंहिं जोड़ियो? अलाह कीअं हूंदो? अलाह जो रंग कहिड़ो? अलाह जी सूरत कहिड़ी? अलाह ताला जो मुंहुं मुबारक कीअं हूंदो? अहिड़े क़िस्म जा ख़्याल माण्हू जे दिलुनि में ईंदा आहिनि। इहे कॾहिं सुठा, कॾहिं मठा, कॾहिं भला, कॾहिं ख़राब, कॾहिं ख़ैर जा, कॾहिं शर जा, कॾहिं नेकी जा, कॾहिं बदी जा। जेकॾहिं सुठा ख़्याल पवनि त सुठी ॻाल्हि आहे, जेकॾहिं बुरा ख़्याल पवनि त मदीने वारे साईं फरमायो त अल्लाह ताला मुंहिंजी उम्मत खे विसवसा माफ़ करे छॾियो। विसवसनि जो पुछाणो न थींदो, विसवसनि जो क़यामत जे ॾियारे में अल्लाह वटि पुछाणो न थींदो। हदीस जा लफ़्ज़ आहिनि, महबूबन करीम फरमाया त इन्नल्लाह तजावज़ अन उम्मती मा वसवसत बिही नफ्सुहु। अल्लाह ताला मुंहिंजी उम्मत खे बख़्शे छॾियो आहे जेके हुनजे नफ़्स में विसवसा पवंदा, हुनजे अंदर में जेके विसवसा पवंदा उहे अल्लाह ताला मुंहिंजी उम्मत खे बख़्शे छॾिया। हालांकि अॻियूं उम्मतियूं जेके हुयूं न, हज़रत ईसा खां वठी हज़रत आदम ताईं, 1.25 लख नबीअ जेके थिया, अमल बुछड़ो करे उनजो त पुछाणो हिसाब किताब थींदो, पर दिलि में विसवसो पइजी वञे न, उन्हनि उम्मतुनि ते उन जो बि पुछाणो हुयो। पर मदीने वारे साईं उम्मत जे लाइ दुआ घुरी, मुंहिंजा मौला ही मुंहिंजा आजिज़ उम्मती आहिनि, हिन खे नफ़्स शैतान विसवसा विझंदा, इन्हनि खे तूं हिसाब किताब कंदे त पोइ हिकिड़ो बि जन्नत में कोन वेंदो। अल्लाह ताला फरमाए हबीब तुंहिंजे सदके तुंहिंजी उम्मत खां विसवसा मूं सम्झो था? हिकिड़े भेरे असहाबी सगोरा मदीने वारे साईं वटि दांह खणी आया। केरु? असहाबी सगोरा। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, असांजे दिलि में अहिड़ा अहिड़ा गंदा विसवसा, गंदा ख़्याल था अची पवनि जो ज़बान ते आणण जे बजाए असां सड़ी कारा कोयला खाक थी वञूं त भलो, पर ज़बान ते न आणियूं। अहिड़ा विसवसा असांजे अंदर में पवनि था। असहाबी पिया चवनि, आम माण्हू न। गौस, कुतुब, कलंदर, भिटाई, पीरान पीर, दस्तगीर बराबरि वली शान वारा, पर असहाबी जो मट केरु न आहे। सॼी उम्मत जा वली असहाबी जे मट न आहे। असहाबी जो शान तमामु वॾो आहे। हाणे उहे असहाबी जेके मुहम्मद मीर जा मुरीद आहिनि, सौ सिधो हुज़ूर खां फैज़ वठण वारा,
उहे था तव्हांजे या रसूल अल्लाह असांजे दिलि में अहिड़ा विस्वसा था पवनि जो ज़बान ते आणण जे बजाए असीं सड़ी खाक थी वञूं, कारा कोयला थी वञूं त भलो, पर ज़बान ते न आणियूं, अहिड़ा विस्वसा असांजे दिलि में पवनि था। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए त छा वाकई तव्हांखे अहिड़ा विस्वसा पवनि था? जो हा या रसूल अल्लाह असांखे अहिड़ा विस्वसा पवनि था। पर फरमायो ज़ालिक सरीहुल ईमान, इहो चिटो पिटो ईमान, इहा ईमान जी निशानी। मोमिननि खे इहे विस्वसा पवंदा आहिनि। ॻाल्हि सम्झो था? इहे विस्वसा असांजे माण्हुनि खे बि पवनि था। हिकिड़े हंधि मां ॾिस निमाज़ मूं पढ़ाई, पुठियां सिफ़ुनि में माण्हू बीठा, हिकिड़ो माण्हू हीअं नियत पियो करे टू रकाता निमाज़, टू रकाता। हाणे हुनखे ख़्याल पूरो न पियो थिए त बरकातूं थो पढ़ा। टू रकाता निमाज़, टू रकाता माना बरकातूं। असां वञी रुकुअ में पहुतासीं, यको बि टू रकाता बीठो पुठियो पहिरीं सिफ़ में। हुन माण्हू खे इहो पंहिंजो यकीन न पियो थिए, हुनखे विस्वसा अंदरि में वहम पिया पवनि। हिकिड़े माण्हू जी मूंखे ॻाल्हि ॿुधायूं, चयोसीं तव्हांजो मुरीद आहे, वॉशरूम में थो वञे त हे लक्स साबुण आहे न, इहो सॼी चकी साबुण जी थो खपाए, यको कलाकनि जा कलाक थो वेंचे, ॿाहिरि नथो निकिरे। मूं घुरायो मां, छा थियो आहे तोखे? छा कयां, मूंखे यकीन नथो थिए त मां पाक थियुसि अरे न थियुसि। हाणे हिन बांह खे धोईंदो आहियां, बांह खे पोइ पियो धोईंदुसि अलाए पाक थी अलाए न थी, पोइ हुनखे पियो साबुण हणंदुसि, पियो मटींदुसि कलाकनि, जेसीं यकीन थिए त हाणे इहा बांह पाक थी वई, वरी फूट खां वठी ॾोरे ते वरी हिनखे धोईंदुसि, वरी हिन पासे ईअं उज़वो करे धोईंदो आहियां, यकीन नथो अचे सॼी टंकी पाणी जी ख़तम थी वञे, मुंहिंजो तड़ नथो लहे। मुंहिंजो अलाह जा बाना, शरीयत में आसानी आहे, दीन में इस्लाम में आसानी आहे। बसि हीअं पोइ टोंटी जे हेठों बीही, शावर जे हेठों बीही, हीअं पाणी वसाए बसि रुॻे वही वञे, 3 भेरा पाणी वही वञे, बसि पाक थी वञे। इहो वहम छॾे ॾे, तूं चए थो पाक थिया न, अलाह राज़ी थिए न, अलाह राज़ी आहे त इहो पाणी न हार। 3 भेरनि खां वधीक जेको मुंहुं धोए, 3 भेरनि खां वधीक जेको बदन धोए, उन जे बदन खे जहन्नम जी बाहि सां धोतो वेंदो। मुंहिंजो ख़ुदा जा पाना, तूं इहो एॾो पाणी थो हारी, 3 भेरनि खां वधीक इहो बाहि सां तोखे वेचारींदा। हा साईं हीअं आहे, मुंहिंजो हा ईअं आहे, बसि हाणे मां अॻिते इहे न कंदुसि। इहे माण्हू हूंदा आहिनि जिन खे वहम ऐं विस्वसा हूंदा आहिनि, न उन्हनि खे पाकाई जो एतबार थींदो, या वरी ज़ाल में शक विझंदा, हीअ कहिड़ी आहे, हेॾे छो ॾिठई, हीअं छो कई, पोइ हरू भरू बि ज़ाल में शक, न्याणियुनि में शक, घर में शक, पोइ इन्हनि माण्हुनि जी ज़िंदगी ज़हर थी वेंदी आहे, सुख न ईंदो उन्हनि खे, कॾहिं बि उन्हनि खे इत्मीनान न ईंदो। इत्मीनान अथव शरीयत में, शरीयत आहे ज़ाहिर ते बसि। जॾहिं साईं जन फरमाए त विस्वसो माफ़ आहे त बसि माफ़ आहे। मदीने वारे साईं फतवा ॾिनी न, हुज़ूर जन फरमाए त हिन विस्वसे जो पुछाणो ई न आहे, इहे ॻाल्हियूं ई अंदर मां कढी छॾियो बसि। पर जेकॾहिं कंहिं माण्हू खे इंसान निमाज़ थो पढ़े, कनखे निमाज़ में विस्वसो थींदो, हाणे निमाज़ पढ़ंदो न, पोइ सोचींदो अलाए 2 पढ़ियमि, अलाए 3 पढ़ियमि, अलाए 4 पढ़ियमि, अलाए घणियूं पढ़ियमि। हिकिड़ो माण्हू पियो मूंखे चए थी त हिकिड़ो वॾो सेठ माण्हू हुजे, वॾो दुकानदार हो, हीअं निमाज़ पढ़ण जे लाइ बीठो, असां ॾिसूं वेठा, हीअं अलाह अकबर चई, हीअं पाऊं ॿधई, बीठे वरी हथ छोड़े वेही रहियो।
अरे वाह, सेठे छा कई कि छा कयुमि तो निमाज़ चोटी, अरे जी मूं ॻाल्हि ई विसरी। सो अहिड़ा माण्हू वहमन में मुब्तला, फिक्रात में मुब्तला, इस्लाम में आसानी। असांजे दीन में ला इक्राह फिद्दीन, दीन जे अंदर का बि कंहिं बि क़िस्म जी ज़ोरी ज़बरदस्ती या इहो तशद्दुद पाण ते करणु या इहे ग़लति सोचूं, ग़लति फिक्र, ग़लति विसविसार खणणु शरीयत में जाइज़ ई न आहे। हाणे ॾिसो, हिकिड़ो माण्हू निमाज़ पढ़े थो, उनखे विसविसो थियो त अले ॿीं थो पढ़ां, अले टीं थो पढ़ां। जेकॾहिं उनखे ज़िंदगी में पहिरियों भेरो विसविसो पियो आहे, अॻे कॾहिं बि न पियो अथसि, पहिरियों भेरो उनखे विसविसो पियो आहे, ॿीं थो पढ़ां अलाए टीं थो पढ़ां, यकीन नथो थिएसि, पोइ निमाज़ भञंदो, वरी नए सिर निमाज़ पढ़ंदो। पर हिकिड़ो माण्हू आहे जेके विसविसा पिया था पवनि, पोइ उहो निमाज़ पढ़ंदे दिलि खां पुछा कंदो त ॿ थो पढ़ां या टे, दिलि चवे ॿ थो पढ़ी त बसि ॿ, भले टे पढ़ियूं वेठो हुजे, पर दिलि जिते यकीन खाए उन मुताबिक़ बाक़ी निमाज़ पूरी जिते दिलि यकीन खाए। हाणे हिकिड़ो माण्हू आहे जेके विसविसा पवंदा आहिनि निमाज़ में, रकातुनि जे ॻणा टे में पवंदा रहंदा आहिनि, आहे चौथी रकात में, पर विसविसो पियो अलाए ॿीं में आहियां अलाए चौथी में आहियां, आहे चौथी में, पर हुनखे दिलि चवे थी तूं ॿीं में आहीं त बाक़ी ॿिनि मुताबिक़ बाक़ी निमाज़ पूरी कर। तव्हां सम्झी ॻाल्हि? तव्हां हिकिड़ी अहिड़ी जाइ ते निकिरी वियो जिते पंहिंजो किबले जी ख़बर नथी पवे, ओलह कहिड़े पासे ॾे आहे, मिसाल को जंग आहे, रेगिस्तान आहे, या साईं मुंहिंजा ख़बरचार नथी पवे त किबलो कहिड़े पासे, उत्तर काॾे ॾखिण काॾे आहे, का ख़बर नथी पए, निमाज़ जो टाइम थी वियो आहे, ॿियो माण्हू बि केरु कोन्हे जंहिंखां खणी पुछिजे बा किबलो कहिड़े पासे आहे, का ख़बर नथी पए, पोइ पंहिंजी दिलि खां पुछो, दिलि खां पुछो त किबलो काॾे हूंदो, पोइ दिलि जाॾे यकीन करे बसि ओॾे मुंहुं करे निमाज़ शुरू कयो, अलाह क़बूल करे। अलाह, सम्झो था? हाणे हिकिड़ो माण्हू जंग में बीठो आहे, ख़बर कोन थी पवे त किबलो कहिड़े पासे ॾे आहे, कुझु उञाण हूंदा आहिनि किबले खे सम्झण जा। मिसाल, असां वटि जेको पाकिस्तान में किबलो ओलह पासे ॾे आहे, ऐं मदीने शरीफ़ में वञो त किबलो वरी ॾखिण पासे आहे। मदीने शरीफ़ खां किबलो काॾे आहे? ॾखिण पासे आहे। मदीने शरीफ़ खां किबलो ॾखिण पासे आहे। तुर्की ॾे वञो त वरी हीअं आहे पंहिंजो हिन उत्तर पासे ॾे। दुनिया में किबलो हिकिड़ी जाइ ते आहे, दुनिया सॼी पखड़ी पई आहे, पोइ काॾों किबलो ओभर ॾे आहे, काॾों ओलह ॾे आहे, काॾों उत्तर ॾे आहे, काॾों ॾखिण ते आहे, कहिड़े मुल्क में वेंदव। हाणे असांजो जेको मुल्क आहे, सिंध या पंजाब, बलोचिस्तान, असांजो पाकिस्तान, असां वटि किबलो काॾे आहे? ओलह ॾे। तव्हां जेकॾहिं अकुलमंद माण्हू हूंदो ॾिसंदो त सिज काॾों उभिरियो, काॾे लथो, उहा ख़बर पइजी वेंदी, सिज हेॾे लथो आहे त माना किबलो हेॾे आहे। या वरी को मुस्लमाननि जो मुक़ाम नज़र अची वञे त मुस्लमान कबरूं ठाहींदा आहिनि, सेरांदी कंदा आहिनि उत्तर ते, पेरांदी कंदा आहिनि ॾखिण ते, इन में बि ख़बर पइजी वेंदी त किबलो हिन पासे ॾे आहे, मुस्लमाननि जे मुक़ाम खे ॾिसी। राति जो वक़्तु आहे त जेके सितारनि खे सुञाणनि था उन्हनि खे ख़बर पवंदी आहे त विछूं भटूं हिन पासे उभरंदो आहे, हिन पासे ॾे लहंदो आहे, ज़ोल तारो सुबुह जे टाइम ते उभरंदो आहे, एछ तारो फलाणी जाइ ते हूंदो आहे, सुरैया तारो फलाणी जाइ ते हूंदो आहे, ऐं कुतुब तारो जेको आहे उहो कुतुब तारो उत्तर पासे ॾे हूंदो आहे। हीअं हाणे हीअ असांजो किबलो आहे न, हीअ मस्जिद किबले मुताबिक़ ठहियल। हीअं सर उत्तर ते हिकिड़ो सितारो हूंदो अथव, हिते हाणे जुड़ लॻा पिया आहिनि, जॾहिं चंड जुड़ न हुजे न, राति जो ऊंदाही में तव्हां निकिरी ॾिसंदो त हीअं उत्तर पासे ॾे हिकिड़ो सितारो तव्हांखे ॿियनि सितारनि खां वधीक चिटो, वधीक रोशन ऐं वधीक चिमकंदड़ ऐं वधीक हेठि नज़र ईंदो। इहो कुतुब तारो।
इहा निशानी आहे। जेॾी महिल तव्हां राति जो वॻड़ो आहे, का ख़बर कोन थी पए क़िबलो कीअं आहे, इहो तव्हां सुञाणी वियो त हीउ कुतुब तारो आहे, पोइ हीअं बीहो। हीअं हीउ जेको कुल्लो आहे न तव्हांजो, इन साॼो कुल्लो हीअं इन कुतुब तारे जे साम्हूं करे साॼो कुल्लो पहुचो। बिस्मिल्लाह अल्लाह, इहो तव्हांजो क़िबलो, इहो तारो तव्हांजे साॼे पासे ॾोंहुं। इन तरह सां माण्हू कुझु उञाणनि सां सम्झी वठंदो आहे, पर का बि ख़बर नथी पए, को उञाण नथो मिले, न मुस्लमान जो मुक़ाम नज़र आयो, न वरी साईं मुंहिंजा कुतुब तारो नज़र आयो, न कब्रिस्तान नज़र आयो, न ओलह उत्तर जी ख़बर पई। हाणे दिलि खां पुछो त क़िबलो काॾे? जाॾे तव्हांखे दिलि चए भली ओभर चए थो ओभर ॾे पढ़ो, नमाज़ क़बूल। उत्तर ॾे दिलि चए थी भली ओॾे, दिलि चए थी त क़िबलो इन पासे आहे, ओॾे मोकर नमाज़। सम्झो था, दीन में अलाह ताला आसानी फरमाई आहे। हिकिड़ो माण्हू ॿेड़ी ते सफ़र थो करे, ॿेड़ी हवा ते पई हेॾे होॾे थींदी आहे न, फिरंदी आहे, केॾी महिल उभारी, केॾी महिल लहवारी, हवा जे वीरुनि ते मटबी आहे। हाणे हिकिड़ो माण्हू निमाज़ पढ़े थो ॿेड़ीअ में, कोशिश करे जेॾी महिल अलाह अकबर चई नियत करे थो, ओॾी महिल क़िबले ॾे मुंहुं करे अलाह अकबर करे, पोइ हलंदे ॿेड़ी भली ओभर हली वई, उत्तर हली वई, उहो ॾखण हली वई, निमाज़ थी वेंदी। नफ़ली निमाज़ उठ ते हुजे, घोड़े ते हुजे। हाणे उन दौर में उठ ई घोड़ा हुया, जंहिंजो शरीयत हुकुम ॿुधायो आहे। हिन वक़्तु वरी बसूं आहिनि, कारूं आहिनि, साईं मुंहिंजा रेलूं आहिनि, जहाज़ आहिनि। उन्हनि में शुरूआत निमाज़ जी जो आगाज़ क़िबले ॾे मुंहुं करे बिस्मिल्लाह अल्लाह अकबर चवे। पोइ निमाज़ हलंदे, मिसाल रेल ओभर ॾे मुंहुं खणी कयो, लाज़मी आहे त हुनजो निमाज़ जो मुंहुं ओॾे थी वेंदो न जिते रेल पई वेंदी। रेल जे रुख मटाइण सां निमाज़ जो रुख बि पियो मटिबो, निमाज़ थी वेंदी। हिकिड़ो माण्हू हवाई जहाज़ ते थो वञे पियो, हाणे हुन हवाई जहाज़ ते ख़बर ई कोन्हे त क़िबलो कहिड़े पासे। माण्हू 3-4 मैल मथे हलंदो आहे, जहाज़ जेको उॾामंदो आहे न, हे ककर बि हेठि पिया नज़र ईंदा आहिनि। जहाज़ में तव्हां जेके चढ़िया आहियो, तव्हां ॾिठो हूंदो त ककर हेठि हूंदा आहिनि, जहाज़ मथे पियो ईंदो आहे। मथे माण्हू बीठो आहे, उते बि ॾिसे त हाणे क़िबलो कहिड़े पासे हूंदो, बसि ओॾे मुंहुं करे बिस्मिल्लाह अल्लाह अकबर करे शुरू। विसविसो विझणु, अलाए मुंहिंजी निमाज़ क़बूल पई, अलाए न पई, अलाए कीअं थी, इहे वहम विझणु, विसविसा विझणु मोमिन खे ज़ेब न हुजे। बसि अलाह में यकीन रखे त मुंहिंजो अलाह मुंहिंजो क़बूल करणो। इन अल्लाह तजावज़ अन उम्मती मा वसवसत बिही नफ्सुहु। अलाह ताला मुंहिंजी उम्मत खे बख़्शे छॾियो आहे, जेके हुनजे दिलि में विसविसा पवंदा उन्हनि जी माफ़ी। पर जेकॾहिं तव्हांखे घणा विसविसा तंग कनि, परेशान थी वञो, उनजो सोलो नुस्ख़ो नबवी नुस्ख़ो, सोलो आसान नुस्ख़ो। जेकॾहिं तव्हांखे मिसाल निमाज़ में विसविसा पवनि था, घणा विसविसा निमाज़ में पवनि था, या ईअं ई दिलि में अलाह जे बारे में, नबी जे बारे में, मुर्शिद जे बारे में अहिड़ा विसविसा पवनि था, पोइ खॿे कुल्ले ते हीअं 3 भेरा थुत्कारे, 3 भेरा थुत्कारे चओ ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। बस विसविसा अलाह कंदो ख़तम। इहो विसविसनि जो नबवी इलाज। निमाज़ में जेकॾहिं विसविसा पवनि था, सलाम वरायो न, खॿे कुल्ले ते ईअं 3 भेरा थुत्कारे ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह चई, चओ मुंहिंजी निमाज़ मुकमिल थी वई। बस निमाज़ मुकमिल। अल्लाह ताला जल शानो असांखे वहमनि ऐं विसविसनि खां बचाईंदो। रब करीम असांखे यकीन कामिल, ईमान महकुम नसीब।